हबीबन मक्के का मदीने हिजरत गई आया। मदीने में यहूदन जी कसरत हुई घणा हा। उन्हनि जो होड़ हो सरकार उन्हनि खे दीन जी तरफ दावत ॾिनी। उन्हनि खे पाण फरमायूं मां अल्लाह जो रसूल आहियां, अवां मुंहिंजी इत्तिबा कयो, मुंहिंजी गुलामीअ में अचो। उन्हनि यहूदन चयो कुरान शरीफ में अल्लाह ताला उन्हनि जो कौल नकुल कयो वक़ालतिल यहूदु नहनु अब्नाउल्लाहि व अहिब्बाउहु। यहूदन चयो असीं अल्लाह जा पुट हूं, असीं अल्लाह जा मुहिब आहियूं, असांखे मदीने जे मीर जे इत्तिबा जी का ज़रूरत काने का। अल्लाह ताला उन्हनि जे ॿिन क़ौलनि जी तरदीद कई। हिकिड़ो जॾहिं उन्हनि चयो त असीं रब जा पुट आहियूं, अल्लाह से फरमायो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। ओ मुंहिंजा हबीब मां चओ त शान ही आ अल्लाह हिक्का, अल्लाह बेनियाज़ा, अल्लाह समदा, उन कंहिंखे ॼणियो कोन, उन मां को ॼाओ नाहे, उन जो को बि शरीक कोन्हे। यहूदन जेका ॿी दावा कई आ त मुंहिंजा हबीब असीं अल्लाह जा मुहिब आहियूं, अल्लाह सां महबत कंदड़ आहियूं। मुंहिंजा महबूबन खे तूं जवाब ॾे कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। मुंहिंजा हबीब अवां चओ जे तई अल्लाह सां महबत था कयो त पोइ मूं मदीने जे मीर जी इत्तिबा कयो। मुंहिंजो चवण मञो, मां चवां उथी वियो, सरकार त उथी वियो। मां चवां वेही रहो, वेही रहो। मां चवां निमाज़ हीअं पढ़ो, ऊअं पढ़ो। मां चवां हिन टेम ते मानी बंद कयो, बंद कयो। मां चवां हिन टेम ते मानी खाओ, खाओ। मां चवां हेतिरा पैसा अल्लाह जे नाले ॾियो, ॾियो। मां चवां त इहराम ॿधी हितां मक्के वञो, उते डोड़ो, डोड़ो। मां चवां मिना अरफात मुज़दलिफ़े में रहो, उते रहो। मां चवां हज करे मथो कूड़ायो, कूड़ायो। अल्लाह चयो मुंहिंजा हबीब जे ए था चवनि त असीं अल्लाह जा आशिक़ आहियूं, अल्लाह सां असांजी महबत आ, अल्लाह सां असांजो प्यार आ, अल्लाह जा असीं दीवाना, अल्लाह जा असीं परवाना, अल्लाह जा असीं मुहिब। तूं इन्हनि खे चओ त हे मुंहिंजा हबीब तुंहिंजी गुलामी जॾहिं तुंहिंजी ताबेदारी कंदा, मां रब बिना कंहिं शर्त जे बस इन हिकिड़ी ॻाल्हि जे करे उन्हनि सां महबत कंदो सान, पंहिंजो महबूब त कंदो मान। पर मां इन्हनि गुनहगारनि जा तुंहिंजे दामन में हथ विझण जे करे इन्हनि जा सभु गुनाह बि मां माफ़ करे छॾींदुसि, छो त मां माफ़ कंदड़ रब महिरबान आहियां।